जी करियूं वालो वाक़ा दोस्तों अॼोको जेको असांजी एहतजाज आहे पुरमन एहतजाज पेटीएल सखर डिवीज़न ऐं पेटीएल सिंध जे तरफ़ां हर साल के हेडक्वार्टर में सिंध अंदरि जेका वधंदड़ बदमुनिया कॾहिं असांजे सिंध अंदरि उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जी सूरत में उनखे बेदर्दी सां क़तल कयो थो वञे कॾहिं उस्ताद अली मुराद अगवार जी सूरत में उन्हनि खे बेदर्दी सां क़तल कयो थो वञे कॾहिं शहीद उस्ताद ज़फ़र लाखे जी सूरत में उन्हनि खे रस्ते वेंदे बेदर्दी सां क़तल कयो थो वञे पेटीएल जी तंज़ीम सिंध में वधंदड़ बदमुनी ऐं उस्तादनि जे बेगुनाह क़तल जे ख़िलाफ़ अॼु सॼी सिंध जे ताल के हेडक्वार्टरनि में एहतजाज जो ऐलान कयो आहे ऐं उन ऐलान मुताबिक़ हीअ असां एहतजाज करे रहिया आहियूं असांजो अॼोके एहतजाज खां पोइ इहो लाहे अमल आहे त असां तदरीसी अमल जो बाइकाट कोन था कयूं उनखे जारी रखंदासीं सिंध जे तइलीम जे बहितरीअ जे लाइ उनखे मद्देनज़र रखंदे बाक़ी असांजी जेको तदरीसी अमल दौरान सॼी सिंध में उस्ताद बाण जे कारियूं पटियूं ॿधी करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा असां 7 तारीख़ ते लाड़काने डिवीज़न में PIG ऑफिस जे साम्हूं असां एहतजाज जो प्रोग्राम ॾिनो आहे जेकॾहिं उन खां अॻु में कातिल गिरफ़्तार थियनि था त ठीकु आहे न त 7 तारीख़ ते सॼी सिंध जा उस्ताद लाड़काने जे DIG ऑफिस जे साम्हूं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा ऐं असां एहतजाज कंदासीं असां सरकार खे गुज़ारिश था कयूं उनखे अपील था कयूं त फौरी तौर ते शहीद उस्ताद ज़फ़र खान लाखे जा कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि जेकॾहिं कातिल 7 तारीख़ खां अॻु में गिरफ़्तार न थिया त असां 7 तारीख़ खां पोइ थी सघे थो त पेटीएल मजबूर थी करे तदरीसी अमल जो बाइकाट जो बि ऐलान करे तव्हां असां सभु जेको उस्ताद अॼु ते बीठा आहियूं हथ मथे खणी फ़ैसिलो ॾियो ओसी ताईं एहतजाज अगवार जा जो पंहिंजो कातिल गिरफ़्तार न थींदा उन वक़्तु ताईं इहे आले इल्म माण्हू इहे कलम दान माण्हू जेके रोडनि ते निकिता आहिनि जेके रस्तनि ते निकिता आहिनि इनशा अल्लाह ताला असां उस्तादनि सां उन्हनि जे बेगुनाह खून सां इंसाफ़ कराए पोइ जेको आहे साहु पटींदासीं तव्हांजी महिरबानी दहशतगर्दी